जय झूलेलाल। VSS पारां शुरू करायल सिंधी क्लासिस जंहिंमें सिंधी लिखण ऐं पढ़ण सभिनी खे सेखारियो वेंदो आहे। उन्हनि क्लासनि जी पहिरीं कक्षा जा इम्तिहान थी गुज़रिया, जंहिंमें दुनिया जे कुंड कुड़छ मां सभिनी सिंधियुनि पंहिंजी सिंधी मातृभाषा सां प्यार जताईंदे सिंधी सिखण जी ॾाढी सुठी कोशिश कई आहे ऐं हू सिखिया बि आहिनि। अचो त उन्हनि जे मुख खां पाण ॿुधूं त हू केतिरो सिखिया आहिनि। जय झूलेलाल। मां विश्व सिंधी सेवा संगम MS प्रियंती मैम जी शुक्रगुज़ार आहियां त मूंखे सिंधी लिखण पढ़ण जो मौक़ो मिलियो। मिस प्रियंती मैम जी जेॾी बि साराह मां कयां ओतिरो ई घटि आहे। उन्हनि जो टीचिंग स्टाइल एॾो न सुठो आहे, एॾो न प्रेम भरियल ऐं सब्र सां भरियल हो त एॾी आसानी सां असांखे सेखारींदी वई ऐं उन्हनि जो विश्वास हो त असां सिखी वेंदासीं। मां सिंधी ॿोलण बि एडल्ट लाइफ में सिखियसि त मूंखे एतिरो विश्वास कान हो पाण ते त मां सिखी वेंदसि, पर उन्हनि जो विश्वास ॾिसी करे मूं पंहिंजी कोशिशि जारी रखियमि ऐं अॼु मां थोरो घणो पढ़ी थी सघां ऐं मां ॾाढी आभारी आहियां मिस प्रियंती मैम जी। मुंहिंजा गुरु दादा वासवाणी हमेशह सदा सभिनी खां दरख़्वास्त कंदा हुआ त असांजी मिठड़ी ॿोली सिंधी खे विसारियो न। अगरि लिखणु पढ़णु नथो अचे त एटलीस्ट घटि में घटि असांखे ॿोलणु अचणु खपे। ऐं मुंहिंजी ॿोलणु लिखणु ऐं पढ़णु मुंहिंजे दादल जे कमल चरणनि में श्रद्धांजलि आहे। मुंहिंजी उमेदु आहे त तव्हीं ऐं ही तव्हांजो इनिशिएटिव वधंदो वेंदो ऐं झूलेलाल जी महिर सां ऐं दादा जी आसीस सां तव्हीं ही मौक़ो सभिनी खे ॾींदा वेंदा ऐं 2nd, 3rd ऐं 4th लेवल बि ऑफर कंदा ऐं मां उनजो फ़ाइदो वठी सघंदसि ऐं हिकु न हिकु ॾींहुं मां पंहिंजी प्यारी मम्मी जा लिखियल वीचार बि पढ़ी सघंदसि ऐं सिंधी संतनि जी ओरिजिनल सूफ़ी संतनि जी ओरिजिनल साहित्य लिटरेचर बि पढ़ी सघंदसि। तहे दिलि सां मां वरी तव्हांजो शुक्रगुज़ार कयां थी ऐं जय झूलेलाल।